माण्हू आहिनि सिंध ईसाई यादि में आहे कोटड़ी कच्छ कंप्रेस में अली आर्ट काउंसिल जे सहकार सां प्रोग्राम थी रहियो आहे सॼे प्रोग्राम जे हवाले सां ऐं ॿियनि ख़िदमतनि ते तव्हांजो वधीक छा चवणु आहे अली बाबा यदारो कंदा रहियो आहे सिंध यदारो आशिक़ दुनिया जेके नावल अहिड़ा किरदार अहिड़ा माण्हू हदियुनि ते जहिड़ा अली बाबा जी गिटार में तव्हां कहिड़ो हसी